महड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त महड़ में अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते सिंध में गैर मुल्की अफ़गानियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि ऐं बहारियुनि जी यलगार ऐं हैदराबाद में बेदर्दी सां क़त्ल कयल सिंधी नौजवान बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध में धारनि जी आबादगारी ऐं कराची में अल आसिफ स्क्वायर सोराब ॻोठ, सब्ज़ी मंडी ऐं ॿिनि हंधनि ते अफ़गानी दहशतगर्दनि हथां मुसाफ़िरनि खे बस मां लाहे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाइण ख़िलाफ़ अवामी तहरीक ज़िले दादू जी ऑर्गेनाइज़ एडवोकेट नजीबुर रहमान, महसर तालके ऑर्गेनाइज़ एडवोकेट मंसूर अहमद चांडियो, एडवोकेट शबीर अहमद खोसो, एडवोकेट अब्दुल खालिक बुगियो, एडवोकेट दाद मोहम्मद, एडवोकेट रियाज़ अहमद मैसर ऐं ॿियनि जी अॻवानी में घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त मुज़ाहिरो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।